ही त उहो माण्हू आहे जंहिं ज़िंदगीअ में कॾहिं को भलाई जो कमु कयो ई न आहे, तव्हीं कीअं हिन जो रूह कब्ज़ कंदा? अल्लाह ताला हुकुम फरमायो कीसुल अर्ज़ा, ज़मीन खे मापियो जिॾां वञी रहियो आहे। जेकॾहिं उहा ज़मीन थोरी अथई त रहमत जा मलाइक मौत ॾींदा, जेकॾहिं जितां अची रहियो आहे उहा ज़्यादा बनी त अज़ाब वारा मलाइक मौत ॾींदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। मुख्तसर हम्द व सलात खां बाद मोहतरम सामीन, अॼु जे ख़ुतबे जो मौज़ू आहे केरु चवे थो त अल्लाह तबारक व तआला गुनाहगार जी नथो ॿुधे। इहो मौज़ू या ॻाल्हि का आम ॻाल्हि न आहे। इन शइ जो ताल्लुक़ उन अक़ीदे सां आहे जंहिंजी बिना ते नस्ल दर नस्ल काइनात इंसानियत जे अंदरि अहिड़ा माण्हू आया जिन जी आख़िरत जी ज़िंदगी फ़ना थी चुकी, हलाकत जे अंदरि वाक़ई थी विया हलिया। अल्लाह तबारक व तआला मख़लूक़ जी नथो ॿुधे ऐं कुझु अहिड़ा बाना जेके अल्लाह तबारक व तआला ताईं असांजी ॻाल्हि पहचाइनि, इहो मुशरिकीन मक्का जो अक़ीदो। अॼु जो मुशरिक क़बर ते तव्हां हुनखे ॾिसंदा झुकी पवंदो आहे, सजदो बि कंदो आहे, उन ई खां दुआ घुरंदो आहे। लेकिन मके जा मुशरिक जिन खे क़ुरान करीम मुशरिक चयो आहे, उहे अल्लाह खे छॾे करे गैरुल्लाह जी इबादत न कंदा हुआ। उन्हनि जे क़बरनि ते इबादत जे नियत सां न वेंदा हुआ, बल्कि उन्हनि जे उन अक़ीदे खे अल्लाह ताला क़ुरान करीम में बयानु कयो त मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, असां इन्हनि जी इबादत इन करे करियूं था, असां इन्हनि जे साम्हूं पंहिंजी इल्तिजा खे इन करे पेश करियूं था जो इहे अल्लाह ताईं असांजी ॻाल्हि खे पहचाईंदा। जीअं अॼु जो मुशरिक चवंदो आहे त असां गुनाहगार आहियूं, हे औलिया अल्लाह कमाए सुता आहिनि, अल्लाह असांजी ॿुधंदो न आहे, अल्लाह हिननि जी तारीदो न आहे। शैतान इहो अक़ीदो बनाए करे इंसान खे हिदायत खां गुमराह करे छॾियो। अल्लाह तबारक व तआला त उहो अज़ीम ज़ात आहे जंहिं क़ुरान करीम जे अंदरि हिकु ख़ासि ऐलान कयो आहे, जेको ऐलान आम मुस्लमान जे लाइ बि आहे, आम इंसान जे लाइ बि आहे, लेकिन उहो ऐलान ख़ासि उन शख़्स जे लाइ आहे जेको सभ खां वॾो गुनाहगार आहे। अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे फरमायो कुल, ऐं नबी चओ या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम, चओ मुंहिंजे उन्हनि बाननि खे जेके पंहिंजे नफ़्स ते इसराफ़ करे चुका। हिकु लफ़्ज़ आहे ज़ुल्म, ॿियो आहे इसराफ़। इसराफ़ ज़ुल्म खां बि ज़्यादा माना रखे थो, जंहिंजी माना इहा बणिजे थी ताए नबी उन शख़्स खे चओ, कहिड़े शख़्स खे जंहिं न निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, न रोज़ा रखिया आहिनि, न ज़कात ॾिनी आहे, न हज ऐं उम्रो अदा कयो आहे, न चङाई जो हुकुम कयो आहे, न नेकीअ जो को कमु कयो आहे, बुराई जे अंदरि उहो ज़ानी बि आहे, शराबी बि आहे, कातिल बि आहे, फ़हाशत खे फैलाईंदड़ बि आहे। दुनिया जे अंदरि हर उहो गुनाह जंहिंखे गुनाह चइबो आहे
उन गुनाह जे अंदरि मुलव्वस बि आहे। ज़िंदगीअ जो हिकु डिघो हिसो इन तरीक़े सां गुज़ारे करे हाणे पौड़पण जी दहलीज़ ते पहुतो आहे, हाणे अल्लाह ॾांहुं मोटणु चाहे थो। अहिड़े शख़्स खे चओ ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां नाउमीद थियणो न आहे। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह ताला सब जा सब गुनाह माफ़ करण ते क़ादिर आहे। हिकु इंसान जो हिसाब आहे, हिकु अल्लाह जी ज़ात जो असां ज़ाहिरी हालत खे ॾिसंदा आहियूं ऐं असां उनखे पाण खां परे कंदा आहियूं। असांखे मालूम न आहे अल्लाह ताला वटि कंहिंजो मक़ाम बुलंद आहे, कंहिंजी अज़मत आहे। अल्लाह त उहा अज़ीम हस्ती आहे जो पाण फरमाइनि था रुब्बा अशअस अग़बरा मदफूउन बिल अबवाबे। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे अहिड़ा माण्हू जिन जा वार बिखरियल हूंदा आहिनि, कपिड़ा पुराणा हूंदा आहिनि, माण्हू उन्हनि खे पंहिंजे मजलिस में वेहण बि न ॾींदा आहिनि। जेकॾहिं को कमु खणी करे अचनि दरवाज़े खां पोइ ते धकेलिया वञनि, लौ अक़सम अलल्लाहि लअबरहु, लेकिन अल्लाह वटि उन्हनि जी अज़मत इहा आहे जेकॾहिं कंहिं ॻाल्हि में अल्लाह खे कसम ॾियनि अल्लाह उन्हनि खे बरी करे। सही बुखारी जी हदीस आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु बनी इसराइल शख़्स जो वाक़ियो बयानु कनि। हीउ उहो शख़्स आहे जंहिं को हिकु गुनाह या ॿ गुनाह या चंद ग़लतियूं न आहे कयूं। ॻाल्हि हले पई त अल्लाह ताला गुनाहगार जी छो नथो ॿुधे। सही बुखारी जी हदीस आहे, पाण हिकु अहिड़े माण्हू जो वाक़ियो बयानु कनि था जेको बनी इसराइल क़ौम जे अंदरि उहो इंतिहाई बेहयाई, फ़हाशत, ज़िना, उरियानी, गुनाहनि जे कमनि जे अंदरि एतिरो बुलंदी ते पहुतल हो जो दुनिया जो हर गुनाह उन खां वाक़िअ थियो आहे। नेकीअ जे नाले को अमल उन शख़्स नाहे कयो। सभ खां जेके वॾा गुनाह आहिनि उन्हनि में ज़िना आहे, उन्हनि में क़त्ल आहे। क़त्ल ज़िना खां वॾो गुनाह आहे। हिन शख़्स 100 माण्हू क़त्ल कया। तव्हां अंदाज़ो लॻायो, जंहिं शख़्स मामूली ॻाल्हि ते 100 माण्हुनि ताईं पंहिंजे ज़िंदगी में क़त्ल करे चुको, उन ॿिया कहिड़ा गुनाह न कया हूंदा? कहिड़ी शइ उन जे लाइ माने बणिजी हूंदी जो उन गुनाह न कया हुजनि? तिसईन रजुलन, पाण फरमाइनि था अहिड़ो शख़्स जंहिं 99 क़त्ल कया। 99 क़त्ल करण खां बाद हिन जे दिलि जे अंदरि अल्लाह जो डपु पैदा थी। अल्लाह जो डपु उहा अज़ीम नेमत आहे जेका ज़िंदगीअ जे जंहिं बि हिसे में हासिल थिए इंसान जी ज़िंदगीअ जे खे फेरे छॾींदी आहे, अल्लाह ॾांहुं मोड़े छॾींदी आहे। अल्लाह ताला अहिड़े शख़्स खे पंहिंजे क़रीब बनाए छॾींदो आहे। इहा ई वजह आहे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां डप जी दुआ घुरंदा हुआ। पाण फरमाईंदा हुआ अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन ख़शियतिका मा तहूल बिही बैनी व बैन मआसीक। ऐ अल्लाह आउं तोखां तुंहिंजे डप जो सुवाल करियां, मूंखे पंहिंजो डपु नसीब फरमाए तां त उहो डपु मुंहिंजे ऐं गुनाहनि जे दरमियान हाइल बणिजी वञे, ऐं गुनाहनि खां बची वञा। 99 क़त्ल करण खां बाद दिलि में डपु पैदा थिए थो, अॻियां मौत क़रीब आहे, पौड़पण जी उमिरि खे पहुची चुको आहे। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, ॻोठ वारनि खां सुवाल करे थो मिन आलम अहलिल अर्ज़, हिन ॻोठ जे अंदरि या हिन इलाइक़े जे अंदरि जेको सभ खां वॾो आलिम आहे उनजी मूंखे ख़बर ॾियो। पाण फरमाइनि था फदुल्ल अला रजुलिन राहिबिन, उनखे ॾस ॾिनो वियो हिकु अहिड़े शख़्स जो जेको राहिब आहे। राहिब बनी इसराइल क़ौम जे अंदरि उहे माण्हू हुआ जेके पंहिंजे घरनि खां अलॻि थी करे झंगल जे अंदरि झूपड़ियूं ठाहींदा हुआ ऐं उन्हनि खे इल्मु न हूंदो हो। अल्लाह जी इबादत ख़ातिर माण्हुनि खां अलॻिगी अपनाईंदा हुआ, लेकिन शैतान उन्हनि खे राह हक़ खां गुमराह करे छॾींदो। जिन खे तव्हां सादन अल्फाज़नि में ईअं सम्झो त राहिब ऐं भोपो हिकु ई शइ आहे।
भोपो माण्हुनि जे ज़रूरियतनि खे पूरो करण जे लाइ उन्हनि खे तावीज़ वटे ॾींदो, उन्हनि खे गुनाह जा कम आसान करे ॾींदो। वॾे खां वॾो गुनाहगार वञे उन जे लाइ रस्तो आसान करे छॾींदो। दुआ ॾेई करे उनजो माल बि खसींदो, उनजो अक़ीदो बि ख़राब कंदो। इहो तरीक़ो ई राहिबिन जो। तंहिं करे अल्लाह ताला बनी इसराइल जे राहिबनि जो ज़िक्र कंदे फरमाए थो, वरहबानियत निबतदऊहा मा कतबनाहा अलैहिम। फरमाए बनी इसराइल जेका रहबानियत अपनाई, अल्लाह उनखे हुकुम कोन फरमायो हो, उन्हनि पंहिंजो पाण बनाए वरितो। त राहिब शख़्स खे इल्मु कोन हूंदो आहे, हिन शख़्स खे राहिब सां मिलायो वियो। राहिब जॾहिं ख़बर पए थी त 99 क़त्ल कया अथसि, जवाबु ॾिए थो हेॾा गुनाह करे आयो आहीं, अञा माफ़ीअ जी उमेदु रखे थो, हाणे तुंहिंजे लाइ किथां ई माफ़ी। छो त इल्म खां सवा बाक़ी इल्मु इन शइ जो नालो न आहे जो ॾाढ़ी वॾी हुजे, हथ में तस्बीह हुजे, जुबो पातल हुजे, बसि हर क़िस्म जो उहो माण्हू मुफ़्ती हुजे। जेकॾहिं ईअं हुजे हा बनी इसराइल क़ौम कॾहिं बि हलाक न थिए हा। तंहिं करे अल्लाह ताला हुकुम फरमायो, अर्रासिखून फिल इल्म, जेके इल्म जे अंदरि रासिख आहिनि, यानी जिन जो अक़ीदो क़ुर्आन ऐं हदीस ते आहे, जिन वटि इल्मु क़ुर्आन ऐं हदीस जो आहे, जेके ख़बर ॾियनि था अल्लाह जी ख़बर सां या रसूलुल्लाह जी ख़बर सां, उन्हनि खे ई आलिम सम्झ। त हीउ शख़्स जवाबु ॾिए थो हाणे तुंहिंजी का माफ़ी न आहे। उहो शख़्स जंहिंजी सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री हुई, 99 क़त्ल करे चुको हो, दिलि अॻ में ई सख़्तु हुई, कावड़ में अची करे इन खे क़त्ल करे छॾिया। 100 क़त्ल थी विया, वरी सुवाल करे थो मूंखे कंहिं आलिम जी ख़बर ॾियो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, फदुल्ल अला आलिमिन, आलिम जो रस्म वियो जेको उन इलाइक़े जे अंदरि सभ खां वॾो आलिम। क़ुरान करीम बि इहो हुकुम कयो आहे, फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। ऐं मुस्लमानो, ज़िंदगी जे अंदरि जॾहिं को मसइलो पेश अचे, परेशानी लाइक़ थिए, आलिम जे तरफ़ रुजू करियो, उहो तव्हांजे लाइ रस्तो पैदा कंदो। आलिम सां मुलाक़ात थिए थी। सही बुखारी जी हदीस जा लफ़्ज़ आहिनि, जॾहिं उन पंहिंजो वाक़ियो पेश कयो त 100 माण्हू क़त्ल करे चुको आहियां, हली तौबतुन, छा मुंहिंजी का तौबा आहे? जवाबु ॾिए थो नाम, हा मई यहूल बैनहू व बैन तौबतिही, मूंखे केरु ॿुधाए त केरु हाइल बणिजी सघे थो हिन बाने ऐं अल्लाह जे दरमियान, हिन जी तौबा ऐं अल्लाह जे दरमियान केरु हाइल बणिजी सघे थो। अल्लाह इन ॻाल्हि ते क़ादिर आहे जो तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे छॾे। अॻिते फरमाए थो, इज़हब इला अर्ज़ कज़ा व कज़ा, हाणे हीअं कर, फलां ॻोठ न वञ, फीहा उनासुन याबुदून अल्लाह, उन ॻोठ जे अंदरि अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह जी ख़ालिस इबादत कनि था। इन मां साबित थिए थो त ज़िंदगी गुज़ारण जे लाइ माण्हू जी सोहबत सुठनि माण्हुनि सां, आलिमनि सां, अहले इल्म सां हूंदी त उहे हिदायत ते रहंदा। मुआशिरो इंसान खे हिदायत ॾसींदो आहे, मुआशिरो इंसान खे ख़राब कंदो आहे। तंहिं करे अक्सर मुहद्दिसीन खां इहे अक़वाल बयान थींदा अचनि पिया त आउं अहले इल्म सां मोहबत करियां थो, लेकिन उन्हनि मंझां न आहियां। उहिब्बु सालिहीन व लस्तु मिनहुम, नेकूकारनि सां मुंहिंजी मोहबत आहे, अगरचे उन्हनि मंझां न आहियां। लअल्लाह यर्ज़ुक़ुनी सलाहा, शायदि अल्लाह ताला इन मोहबत जे एवज़ मूंखे बि उन जहिड़ो बनाए छो। त आलिम हुकुम करे थो, वञी करे फलां ॻोठ में रह, उते नेक माण्हू आहिनि, अल्लाह जी इबादत कंदड़ आहिनि, उन्हनि सां गॾिजी करे वञी इबादत कर, अल्लाह तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कंदो। वला तरजे इला अर्ज़िका, लेकिन वापसि पंहिंजे ॻोठ ॾांहुं न अचिजा। छाजे करे? इन्नहा अर्ज़ु सूइन, उहा ज़मीन बुरी ज़मीन आहे, जंहिंजी माना इहा त जंहिं मुआशिरे में रही करे इंसान बुराई खां नथो बची सघे, उन मुआशिरे खे बि छॾियो वञे। तां त इंसान गुनाह खां बाल अची वञे। ज़ानीअ जी जेका हद मुक़ररु आहे, जेकॾहिं शादीशुदा न आहे त हद इहा आहे 100 कोड़ा लॻंदा ऐं साल जी जला वतनी, यानी साल ताईं
उहो इलाइक़ो छॾे ॾींदो, जंहिंजी वजह इहा आहे त उन इलाइक़े खे छॾे ॾींदो हलियो जंहिंमें हिन खां गुनाह वाक़िअ थियनि था त ॿिए इलाइक़े जे अंदरि इहो नेक बणिजी वियो। तंहिं करे चवणु लॻो वापसि न मोटिजां। इहो शख़्स अल्लाह जी मोहबत, अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखी करे रवानो थिए थो, डोड़ंदो वञे पियो इन ख़ौफ़ खां त ख़बर न हयाती केतिरी आहे, उन ॻोठ ताईं पहुचंदसि या न, माफ़ीअ जो मौक़ो मिलंदो या न, डोड़ंदो वञे पियो, काफ़ी मंज़िल तय करे वञे थो, तेसि ताईं तबियत ख़राब थी वञे, किरी पए थो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, हिन में हलण जी ताक़त नथी रहे, पेट सां अॻिते धिके थो, छातीअ सां अॻिते वधे थो, जेतिरी ताक़त रही पंहिंजो पाण खे अॻिते धकेलींदो वञे पियो त उन ॻोठ ताईं पहुचां। लेकिन मौत जो वक़्तु अची वञे थो, मलाइक हाज़िर थियनि था, मौत ॾियण वारा मलाइक। ॻाल्हि मौत खां अॻु जी आहे, बाद जी न आहे। मौत ख़ुदि हिकु अलमियो आहे। मौत जे वक़्तु नेकूकार इंसान आहे त उन जो मौत अज़ीम आहे, जेकॾहिं बदकार इंसान आहे त ख़ुदि मौत जो अचण बि हिकु अलमियो आहे। असां इहो सम्झंदा आहियूं त फौत थियण वारो माण्हू ख़ामोश आहे, का हरकत नथो करे, को आवाज़ ई कोन कयई, सुकून सां हुनखे मौत अची वियो आहे। ईअं न आहे। सभ खां पहिरीं मौत अचण वारे शख़्स ते अल्लाह जे हुक्म सां उन जो जिस्म हरकत करणु छॾे ॾिए। असांखे दुनिया में तकलीफ़ थींदी आहे, या त जिस्म सां हरकत कंदासूं या मुंहं सां आवाज़ कंदासूं, जंहिंसां ॿिए खे ख़बर पवंदी आहे त ही तकलीफ़ में आहे। मरण वारे खां इन्हनि ॿिन्ही शयुनि ते कब्ज़ो कयो वञे थो। न उन जे ज़बान में ताक़त रहे थी जो उहो वावेला करे, न जिस्म में ताक़त रहे थी जो उहो हरकत करे सघे। तंहिं करे मलाइक अचनि था मौत जी हालत में, जीअं असां उन जी कैफ़ियत खे नथा ॾिसी सघूं, नथा सम्झी सघूं, अहिड़े तरीक़े सां मलाइक साम्हूं बीठा आहिनि, असां उन्हनि खे बि नथा ॾिसी सघूं। त पाण फरमाइनि था रहमत जा मलाइक अचनि था, अज़ाब जा मलाइक अचनि था। रहमत जा मलाइक चवनि था असां हिन खे मौत ॾींदासूं। जा ताइबन मुक़बिलन इलल्लाह, अल्लाह जे तरफ़ रुजू कंदे ख़ालिस तौबा जे लाइ अची रहियो हो, लिहाज़ा असां हिन जो रूह कब्ज़ कंदासीं। अज़ाब जा मलाइक चवनि था इन्नहु लम यअमल खैरन क़त्तो, ही त उहो माण्हू आहे जंहिं ज़िंदगीअ में कॾहिं को भलाई जो कमु कयो ई न आहे, तव्हीं कीअं हिन जो रूह कब्ज़ कंदा। अल्लाह ताला हुकुम फरमायो कीसुल अर्ज़ा, ज़मीन खे मापियो, जिॾां वञी रहियो आहे। जेकॾहिं उहा ज़मीन थोरी अथई त रहमत जा मलाइक मौत ॾींदा, जेकॾहिं जितां अची रहियो आहे उहा ज़्यादा बनी त अज़ाब वारा मलाइक मौत ॾींदा। ज़मीन मापी वञे थी। हदीस जा लफ़्ज़ आहिनि क़द्र शिबरिन, ॿारीअ बराबरि उहा ज़मीन घटि थई जंहिं तरफ़ वञी रहियो हो। अल्लाह हुकुम फरमायो रहमत जे मलाइकनि खे, जंहिं उनखे मौत ॾिनो, अल्लाह उनखे पंहिंजे रहमत में दाख़िल करे छॾियो। एॾो वॾो गुनाहगार सिर्फ़ु दिलि में अञा ख़्यालु कयो अथसि। मलाइक बि चवनि पिया त हिन नेकीअ जो कॾहिं अमल कयो ई न आहे, दिलि में इरादो थियो ख़ालिस तौबा जो, अल्लाह उनखे माफ़ करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु बनी इसराइल शख़्स जो वाक़ियो बयानु कनि था, जंहिंजो नालो किफ़िल आहे। हिकु किफ़िल अल्लाह जो नबी हो, जंहिंजो ज़िक्र क़ुरान करीम में आहे। ही किफ़िल नाले शख़्स बनी इसराइल जो जेको इंतिहाई गुनाहगार शख़्स, हिन हदीस खे बयानु कंदड़ सहाबी, उन जो नालो अब्दुल्लाह इब्न उमर आहे रज़ी अल्लाह अन्हु। उहो चवे थो जेकॾहिं अल्लाह जे रसूल खां हिया हदीस मूं ॿुधी हुजे, मर्रतन औ मर्रतैन औ सलास मर्रातिन औ अरबा मर्रातिन औ खम्स मर्रातिन औ सित मर्रातिन औ सब मर्रातिन, जेकॾहिं इहा हदीस मूं अल्लाह जे नबीअ खां हिकु मरतबा, ॿ मरतबा, टे मरतबा, चार मरतबा, 5 मरतबा, 6 मरतबा, 7 मरतबा ॿुधी हुजे हा, तॾहिं बि तव्हांखे बयानु न करियां हा। लेकिन समेतहु अक्सर मिन ज़ालिका, अल्लाह जे नबीअ खां 7 दफ़ा खां वधीक दफ़ा मूं हिन हदीस खे ॿुधो आहे। पाण फरमाइनि था किफ़िल नाले हिकु शख़्स हो जंहिं ज़िंदगी इन तरीक़े सां गुज़ारी
जो हर क़िस्म जो गुनाह कंदो, हर क़िस्म जी बुराई, हर क़िस्म जी फहाशत, उन जी ज़िंदगी जो हिकु हिस्सो हो। हिकु मरतबा ईअं थियो, हिकु औरत सां ज़िना करणु चाहे थो, 60 दिरहमन हदीस जा लफ़्ज़ आहिनि, उन अमल ते राज़ी करण जे लाइ औरत खे 60 दिरहम ॾिए थो। जॾहिं ज़िना करणु चाहे थो, औरत ते करी वञे थो, औरत रुअणु शुरू करे थी, सुवाल करे थो, छा मूं तो ते ज़बरदस्ती कई आहे या मूं तोखे पूरो हक़ न ॾिनो? औरत जवाब ॾिए थी, अल्लाह जा बाना, इहा ॻाल्हि न आहे, मूं पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि इहो गुनाह कॾहिं कयो ई न आहे। अॼु मजबूरी मूंखे इन गुनाह ते आमादा कयो, मजबूर थी करे आई आहे। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, पाण फरमाइनि था, उहो शख़्स औरत खां परे थी वञे थो, औरत खे चवे थो तोखे माफ़ी आहे, इहे दिरहम बि तुंहिंजा थिया, पंहिंजे घर वापसि मोटे थो। उहा ई राति आहे, अल्लाह ताला सां अकेलाई में गिड़गिड़ाए थो, वाइदो करे थो, ऐं अल्लाह लम आसी अल्लाह क़त्तो, ज़िंदगी जा कयल गुनाह माफ़ कर, अल्लाह वाइदो करियां थो, हाणे कॾहिं बि गुनाह न कंदुसि। सिज उभरण खां अॻु में उभाणो फौत थी वञे। मलाइका चवनि था, अल्लाह ताला ऐलान करे थो, ऐ मलाइको, इन अल्लाह क़द गफ़रल किफ़ला, अल्लाह ताला किफ़ल खे माफ़ करे छॾियो। त केरु चवे थो अल्लाह ताला गुनाहगार जी ॿुधे नथो? अल्लाह मोमिन सां क़ुरान करीम में वाइदो कयो आहे, कान हक़न अलैना नसरुल मोमिनीन, मोमिन जी मदद करणु अल्लाह फरमाए थो असांजो हक़ आहे। गुनाहगार जे लाइ अल्लाह क़ुरान करीम में ऐलान कयो, हर रात आख़िरी हिस्से में अल्लाह पुकारे करे चवे थो, आहे को गुनाहगार, उन जी गुनाहनि खे माफ़ करिया। अल्लाह गुनाहगार खे ख़बर ॾिनी त गफ़ार मुंहिंजो नालो आहे, माफ़ करणु मुंहिंजी सिफ़त आहे। ऐं बाना तूं अल्लाह जे दर में अची त ॾिस, अल्लाह जे साम्हूं गिड़गिड़ाए त ॾिस, अल्लाह खां माफ़ी वठी त ॾिस। क़ुरान करीम चए थो, तुंहिंजो रब उहो आहे, हुवल गफ़ूरुल वदूद, गुनाहनि खे माफ़ बि करे थो, मोहबत बि करे थो। अल्लाह ताला हर गुनाहगार जी गुनाह खे, आरज़ू खे डायरेक्ट ॿुधे थो। ईअं न आहे जो अल्लाह गुनाहगार जी ॿुधे नथो, तंहिं करे गैरनि जो सहारो, गैरनि जे ज़रिए अल्लाह खे पुकारियो। अल्लाह ताला ता मुस्लमान जी हर दुआ खे ॿुधे थो, पोइ चाहे फौरन क़बूल करे, चाहे उन जे लाइ ज़ख़ीरो बनाए करे रखे। अल्लाह ताला ता काफ़िर जी ॻाल्हि खे बि नथो मोटाए। कई मिसाल आहिनि, काफ़िर अल्लाह खां दुआ घुरे थो, अल्लाह क़बूल फरमाई आहे। सही बुखारी जी हदीस आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी आयशा सिद्दीक़ा फरमाए थी, मदीने जे अंदरि हिकु पोड़ी औरत अचे थी, कारे रंग जी आहे, ग़रीब औरत आहे, पोड़ी आहे, अची करे नबी सां जे हथ ते बैत करे थी, मुस्लमान थी वञे थी। उनजो ॿियो को बि रिश्तेदार न आहे। पाण हुकुम फरमाइनि था, मस्जिद नबी जे भरिसां उन औरत जो ख़ीमो लॻायो वञे थो। उहा पोड़ी औरत इबादत करे थी, क़ुरान करीम सिखे थी, क़ुरान करीम पढ़े थी, नफ़िल निमाज़ूं पढ़े थी, ऐं हर रोज़ाना नबी साईं जे अज़वाज मुतहरात वटि बि अचे थी। ख़ासि करे बीबी आयशा सिद्दीक़ा वटि ईंदी हुई। जॾहिं बीबी साहब सां मुलाक़ात करे वापसि निकिरंदी हुई त इहा औरत हिकु शेर चवंदी हुई। सही बुखारी जे अंदरि उहो शेर मौजूदु आहे, चवे थी, व यौमुल वशाह मिन ताजीब रब्बिना, व यौमुल वशाह मिन ताजीब रब्बिना, अला इन्नहु मिन बलदिल कुफ्र नजानी। हार वारो ॾींहुं मुंहिंजे रब जे अजाइबनि मंझां अजीब ॾींहुं हो, जंहिं ॾींहुं मूंखे मुंहिंजे रब कुफ्र खां नजात ॾिनी, कुफ्र जे शहर खां नजात ॾिनी, मोहम्मद मुस्तफ़ा जे हथनि ते हिदायत बख़्शी। हर रोज़ाना इहो शेर पढ़ी करे इहा पोड़ी बीबी आयशा जे घर खां रवानो थींदी। अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी, हिकु ॾींहुं मूंखे ख़्यालु थियो, आख़िर छा ॻाल्हि आहे, इहा औरत रोज़ाना इहो शेर छो पढ़े थी? उन ॾींहुं सुवाल करे वरिताई त छा मक़सदु आहे? उहो हार वारो ॾींहुं मुंहिंजे रब जे अजाइबात मंझां आहे, छा ॻाल्हि आहे? ख़बर रहे थी, आउं हिकु वॾे घराणे वटि ग़ुलाम हुयसि। हिकु दफ़ा ईअं थियो जो उन्हनि जी नंढे ॿार खे, छोकिरीअ खे वठी करे ॿाहिरि घुमाइण लाइ वञा थी। उन जे कंध में हार पियल हो,
हीरन जो जेके ॻाढ़े रंग जा हो। नंढड़ी छोकिरी आहे मैदान में रांदि करे पई, अचानक उहो हार उन जे कंध मां किरी पवे थो। हार ॻाढ़े रंग जो हो, आसमान खां हिकु गिरज आई जेको उहो हार खणी वई। आउं वापसि घर पे अचां थी, मुंहिंजे मालिकनि मूं ते तोहमत लॻाई त हार तो ग़ाइब कयो आहे। आउं उन्हनि खे हर तरह सां तसली ॾियणु चाहियां थी त हार गिरज खणी वई। उहे खिलंदी था ऐं मज़ाक़ कनि था त हार गिरज कीअं खणंदी, असांखे बेवकूफ़ सम्झे थी। सॼे पाड़े जा माण्हू जमे थी औरत खे मारणु शुरू कनि था, तव्हांजो उनजी तलाशी वठनि था। आख़िर में उहे चवनि था या त तूं सची ख़बर ॿुधाईंदीअ या तुंहिंजे कपिड़नि खां आजो करे तुंहिंजी तलाशी वठंदासीं। उहा औरत चवे थी मूं दिलि जो दिलि में पंहिंजे रब खे पुकारियो। क़ुर करीम चए थो अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआहु, भला ॿुधायो उहा कहिड़ी हस्ती आहे जेका मजबूर जी मजबूरीअ खे दूर करे, उन जे सॾ खे ॿुधे, मजबूर बुलंद आवाज़ सां अर्ज़ करे, दिलि में आह करे, दिलि में ख़्याल करे, कहिड़ी बि कैफ़ियत में पुकारे अ इलाहुम अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को इलाह आहे जेको अहिड़े मजबूर जी मजबूरी खे दूर करे। औरत चवे थी आउं दिलि जो दिलि में अल्लाह खे पुकारियां थी त अल्लाह न मुंहिंजी ओघड़ ज़ाहिर थिए ऐं मूं तां इहा तोहमत बि ख़तमु थिए, मुंहिंजी मदद कर। माण्हू जमे आहिनि, माण्हुनि जे मौजूदगीअ में पखी उड़ी करे अचे थो, उन जे मुंहं जे अंदरि हार आहे, माण्हुनि जे विच में किराए। मालिक उहो हार ॾिसी करे औरत खे आज़ादु कनि था। इन वाक़े जे वजह सां उहा काफ़िर औरत जंहिंजी ॻाल्हि खे अल्लाह इन हालत में ॿुधो अची करे नबी साईं जे हथ ते मुस्लमान थी वियो। अहिड़े तरीक़े सां हज़रत इकरमा बिन अबी जहल रज़ी अल्लाह अन्हु जो वाक़ियो मशहूर आहे। इकरमा अबू जहल जो पुटु हो। अबू जहल नबी साईं खे सभ खां वधीक तकलीफ़ूं ॾिनियूं, जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था फिरऔन हाज़िल उम्मा, हिन उम्मत जो फिरऔन अबू जहल आहे। उन जे पुट बि नबी साईं खे एतिरियूं तकलीफ़ूं। जॾहिं मक्को फतेह थिए थो, पाण आम ऐलान कनि था इज़हबू अंतुम तुलक़ा, मके वारनि खे चवनि था उन्हनि माण्हुनि खे जिन पाण खे मक्को छॾण ते मजबूर कयो, उन्हनि माण्हुनि खे जिन पंहिंजे सहाबा खे शहीद कयो, उन्हनि माण्हुनि खे जिन पाण ते ओजरियूं उछलायूं, कई तरह सां तकलीफ़ूं पहुचायूं, पाण खे क़ैद कयाऊं, हर क़िस्म जा ताना बि हयाऊं, अल्लाह जे नबी उन्हनि सभिनि खे माफ़ कयो। लेकिन 4 अहिड़ा माण्हू हुआ जिन एॾो नुक़सानु पहुचायो हो, एतिरियूं तकलीफ़ूं पहुचायूं हुयूं, जिन जे बारे में हुकुम फरमाइनि था त इहे कहिड़ी बि हालत में मिलनि इन्हनि खे क़तल करियो। इन्हनि जे अंदरि इकरमा बिन अबी जहल बि हो। पाण फरमायूं जेकॾहिं इहे माण्हू बैतुल्लाह जो ख़िलाफ़ पकड़े बीहनि तॾहिं बि इन्हनि खे न छॾिजो, क़तल करे छॾिजो। इकरमा बिन अबी जहल खे ख़बर पई त मूंखे क़तल कयो वञिबो, निकिरी वञे थो, वञी करे ॿेड़े में सवार थिए थो, ॿाहिरीं मुल्क वञे थो, यमन वञणु चाहे थो। वाक़ियो अॻु में तव्हां ॿुधो हूंदो, मशहूरु वाक़ियो आहे। ॿेड़े जे अंदरि सवार आहे, अचानक तूफ़ान अची वञे थो, ॿेड़ी हलाईंदड़ हुकुम करे थो हाणे अल्लाह खे पुकारियो, अख़लिसू फ़ी दुआइकुम, पंहिंजी दुआ खे ख़ालिस करियो। इकरमा चवे थो आउं दुआ घुरां पियो, जेके ॿेड़े में शुमार आहिनि उहे सभु पंहिंजनि माबूदनि खे सॾीनि पिया। आउं सॾियां पियो, कॾहिं लात खे, कॾहिं मनात खे, कॾहिं लात खे सॾियां, कॾहिं मनात खे सॾियां, हाणे हिन मुसीबत खां बचाए। लेकिन तूफ़ान वधंदो वञे पियो, ॿेड़े जे ग़रक़ थियण जो ख़तरो आहे। वरी ॿेड़ी हलण वारो चवे थो अख़लिसू फ़ी दुआइकुम, पंहिंजे दुआ खे ख़ालिस करियो। इकरमा चवे थो शायदि ही चवे थो त ॿिनि इलाहनि खे न, ॿिनि माबूदनि खे न, कंहिं हिक खे सॾियो। इकरमा चवे थो पहिरीं त ॿिनि खे सॾे रहियो हुअसि, लात ऐं मनात खे, हाणे अकेले लात खे सॾणु लॻसि। लेकिन ॿेड़ी वरी ॿुॾणु लॻी, वरी उहो चवे थो अख़लिसू फ़ी दुआइकुम, दुआ खे ख़ालिस करियो। असां उन खां सुवाल कयोसीं कीअं दुआ खे ख़ालिस करियूं, तूं ॿुधाए। जवाबु ॾिए थो उदउल्लज़ी फ़िस समा, हाणे उन अल्लाह खे सॾियो जेको 7 आसमाननि खां मथे पंहिंजे अर्श ते मुस्तवी आहे। इकरमा चवे थो मुंहिंजे दिलि जे अंदरि फौरन ख़्यालु आयो त इहा ई ॻाल्हि त मुहम्मद करे थो,
अल्लाह खां दुआ भी घुरां थो, वाइदो भी करियां पियो दिल जे अंदर तय अल्लाह जेकॾहिं हिन मजबूरीअ खां तूं बचाईंदे मुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजे रसूल ते रसूल वटि वञी करे उन जे हथ ते बैत कंदे आउं मुस्लमान थी वेंदुसि। काफ़र आहे, ॿेड़ी ॿुॾण वारी आहे। अल्लाह ऐन उन टाइम ते काफ़र जी दुआ खे ॿुधो, ॿेड़ीअ खां वापसि अचे थो, अची करे नबी साईं ॾांहुं अची रहियो आहे। अल्लाह ताला नबी साईं खे अॻु में ख़बर ॾेई छॾी। सही बुखारी जी हदीस आहे, सहाबा मौजूदु आहिनि। उहो माण्हू जंहिंजे बारे में अल्लाह जो नबी ऑर्डर करे चुका हुआ त बैतुल्लाह जे ख़िलाफ़ सां पकड़ियल हुजे तॾहिं बि उनखे न छॾिजो, क़त्ल कजो। अल्लाह फरमाए पियो इकरमा बिन अबी जहल अचे पियो मुस्लमान थियण जे लाइ। नबी साईं सहाबा खे फरमाइनि था जाकुम इकरमा बिन अबी जहल मुस्लिमा, इकरमा बिन अबी जहल मुस्लमान थियण लाइ अची रहियो आहे। फला तसुब्बू अबाहो, लिहाज़ा उन जे साम्हूं उन जे पीउ खे गारियूं न ॾिजो। अबू जहल मशहूर हो जे अल्लाह जे रसूल खे बेपनाह तकलीफ़ पहुचाई। इंसान जी फितरत आहे, जॾहिं कंहिंखां तकलीफ़ पहुचंदी आहे उन जे रिश्तेदार खे ॾिसंदे उहो यादि अची वेंदो आहे त पाण सम्झूं शायदि अबू जहल खे उन जे पुट जे साम्हूं गारियूं ॾियनि। पाण फरमाइनि था अबू जहल जो नालो न ज़िक्र कजो, उन जे पीउ खे गारियूं न ॾिजो। घर पहुचे थो, घरवारी अॻु में मुस्लमान थी चुकी आहे, सलाम पेश करे थो, घरवारी करीब नथी अचण ॾे, चवे थी मूं खां परे थी अना मुस्लिमतुन व अंत काफ़िरुन, आउं मुस्लमान थी चुकी आहियां, तूं काफ़िर आहीं, अल्लाह जे रसूल जो दुश्मन आहीं, मूं खां परे थी। जवाब ॾे थो आउं बि मुस्लमान थियण लाइ आयो आहियां। घरवारी चवे थी रसूलुल्लाह जे साम्हूं हली करे इस्लाम साबित कर, कलमो पढ़। ॿई ज़ाल ऐं मुड़ुस अल्लाह जे रसूल जे साम्हूं अचनि था। अबू जहल हिन उम्मत जो फिरऔन, उन जो पुटु इकरमा काफ़िरनि जो सरदार, अल्लाह उन जी दुआ खे क़बूल कयो, सिर्फ़ क़बूल न कयो बल्कि इस्लाम जी नेमत सां नवाज़े करे जन्नत जो वारिस बनाए छॾियो। अहिड़ा कई मिसाल आहिनि। अल्लाह ताला हर मख़लूक जी दुआ खे ॿुधे थो। इंसान त अज़ीम मख़लूक आहे। अल्लाह क़ुरान करीम में 4 कसम खयां, वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। 4 कसम खण खां बाद अल्लाह इंसान जी अज़मत बयान कई। लक़द ख़लक़नल इंसान फी आसन तक़वीम, इंसान खे असां सुहिणी सूरत में पैदा कयो, यानी ॿी हर मख़लूक खां इंसान असल आहे। ईअं न आहे त इहो हुकुम सिर्फ़ मुस्लमान जे लाइ आहे, बल्कि मुस्लमान हुजे काफ़िर हुजे, हर इंसान अल्लाह जी मख़लूक में सभ खां असल तरीन मख़लूक आहे। अल्लाह ताला त हर मख़लूक जी दुआ ॿुधे थो। मख़लूक जे अंदरि कमज़ोर खां कमज़ोर, नंढे खां नंढी मख़लूक आहे, जंहिं मख़लूक जो नंढे में शुमार कयो वञिबो आहे उन्हनि में माकोड़ी आहे। माकोड़ीअ जी अल्लाह दुआ ॿुधे थो। अॼु जो मुस्लमान चवे थो, इंसान चवे थो रब मुंहिंजी ॿुधे नथो, फलां जी तारे नथो। क़ुरान करीम सूरह नमल खोलींदा, नमल अरबी में चइबो ई माकोड़ी खे आहे। उन सूरत जे अंदरि माकोड़ी जो वाक़ियो आहे। अल्लाह जे नबी आहे, उन सूरत जो नालो ई नमल रखियो आहे। अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे क़ौम खे वठी करे वञी रहियो आहे दुआ घुरण जे लाइ, बरसात जी दुआ घुरण जे लाइ, अॻियां ॾिसे थो माकोड़ी लेटियल आहे। कहिड़े तरीक़े सां लेटियल आहे? उन जा पुठा ज़मीन ते आहिनि, हथ मथे खयल आहिनि, टंगूं मथे खयल आहिनि, आसमान ॾांहुं। ऐं माकोड़ी चई रही आहे सुलेमान उहो अल्लाह जो नबी हो जेको हर मख़लूक जी ॿोली ॼाणंदो। माकोड़ी दुआ घुरे पई, अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िका लैस बिना ग़िनन अन सुक़ियाका। ऐं अल्लाह, असां तुंहिंजी मख़लूक मञा हिकु नंढड़ी मख़लूक आहियूं, असांखे बरसात जी ज़रूरत आहे, असांखे बरसात जो पाणी पिया। अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम सॼी क़ौम खे वठी अची रहियो हो। ईअं न थियो जो सुलेमान अलैहिस्सलाम चवे त माकोड़ी बि दुआ घुरी आहे, असां बि दुआ घुरूं, शायदि अल्लाह कंहिंजी दुआ क़बूल करे वठे। बल्कि हर शइ जो ताल्लुक़ ईमान सां, अक़ीदे सां हूंदो आहे। अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जी ज़ात ते सभ खां ज़्यादा मज़बूत अक़ीदो जेकॾहिं कंहिंजो हूंदो आहे त अल्लाह जे नबी जो हूंदो आहे। माकोड़े खां इहे अल्फाज़ ॿुधे थो, क़ौम खे ख़बर ॾिए थो, इर्जिऊ
वापस मोटी हलो, हाणे दुआ घुरण जी ज़रूरत न आहे। फ़क़त सुक़ीतुम बिदावत गैरिकुम, तव्हांजे गैर जी दुआ जी वजह सां, यानी माकोड़ जी दुआ जी वजह सां अल्लाह तव्हां ते बरसात वसाई। मके जो वाक़ियो मशहूर आहे, जंहिं वक़्तु बैतुल्लाह ते हमलो थिए थो, अबरा 60,000 हाथियुनि जे लश्कर सां बैतुल्लाह ते हमलो करण जे लाइ बैतुल्लाह जे वेझो पए थो। उन वक़्तु नबी साईं जो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब बैतुल्लाह जो वाली हो। मशहूर इहो आहे त मके जा माण्हू बैतुल्लाह खे छॾे करे जबल ते वेही रहिया त ख़ुदि अल्लाह ताला पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कंदो। असल हक़ीक़त इहा आहे त उहे सभु माण्हू बैतुल्लाह जे साम्हूं जमे थियनि था, अल्लाह खां दुआ घुरनि था त अल्लाह असां में इहा ताक़त न आहे जो हेॾे वॾे लश्कर जो मुक़ाबिलो करियूं। अल्लाह तूं पंहिंजे घर जी पाण हिफ़ाज़त कर। दुआ घुरण खां बाद उन्हनि खे एतिरो यकीन थी वियो हलियो, तंहिं करे वञी करे जबल ते वेहनि था, मंज़र ॾिसणु चाहिनि था। वरना बैतुल्लाह खे बैतुल्लाह सां उन्हनि खे बेहद मोहबत हुई। हर अचण वारे माण्हू जे लाइ सितू तयारु कंदा हुआ, ज़मज़म जो पाणी पीआरींदा हुआ, ख़ासि लिबास रखंदा हुआ त ही उहो पाकीज़ घर आहे जंहिं घर जी ज़ियारत करण वारो दुनिया जी चाहे कहिड़ी बि कुंड खां अचे, पंहिंजे लिबास में हिन घर जी ज़ियारत न कंदो, बल्कि बैतुल्लाह जे भरिसां पियल कपिड़ो पाए करे इन घर जी ज़ियारत। मोहबत एतिरी हुई, लेकिन अल्लाह जी ज़ात ते यकीन थी वियो हलियो त हाणे अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कंदो। गॾोगॾु इहा बि यकीन हुई त अल्लाह जो उन्हनि ते अज़ाब ईंदो। तंहिं करे क़ौम खे हुकुम कनि था, सॼो शहर आजो करे असां जबल ते विहूं ता त असां अज़ाब खां बची वञूं ऐं हाथियुनि वारा ई अज़ाब में मुलवस थियूं। पोइ अल्लाह ताला क़ुरान करीम में ख़बर नी, अलम तरा कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फ़ील, छा तो न ॾिठो तुंहिंजे रब हाथीअ वारनि सां कहिड़ो बर्ताव कयो। तॾहिं साथियो कई मिसाल आहिनि। अल्लाह ताला ॿुधे ई सभ खां ज़्यादा गुनाहगार जीतो। अल्लाह इंसान में इहा सिफ़त रखी त बानू गुनाह करे, गुनाह करण सां मोमिन जी दिलि मलामत कंदी आहे। मोमिन अल्लाह जे क़रीब थींदो आहे, अल्लाह जे साम्हूं गिड़गिड़ाईंदो आहे। गुनाह मोमिन खे परेशान कंदो आहे। राति जे अंधेरे में उथी करे पंहिंजे रब खे ॿाॾाईंदो आहे ऐं अल्लाह उनजी दुआ खे क़बूल कंदो। लेकिन आख़िर जे अंदरि हिकु अहिड़ो मिसाल बि तव्हांखे ॾियां थो जो हिकु अहिड़ी दुआ हुई, काफ़रनि जी दुआ, अल्लाह उनखे क़बूल कोन कई। लेकिन अल्लाह वजह बि ॿुधाई त क़बूल छो नथो करियां। इन वजह खे यादि करिणो आहे त अल्लाह काफ़रनि जी दुआ, सिर्फ़ु हिकिड़ी दुआ क़बूल कोन कई। क़बूल न करण जी वजह छा? मके जा मुशरिक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾियनि था, हर तरह सां पंहिंजे पैगाम खे नाकाम करण जी कोशिशि कनि था, लेकिन हमेशह नाकाम रहिया। जॾहिं कंहिं बि तरीक़े सां नबी साईं जे इन पैगाम खे रोके न सघिया त आख़िर में बैतुल्लाह जे साम्हूं गॾु थियनि। इहो वाक़ियो के आम किताब जो न आहे जो तव्हां सम्झो त को मामूली वाक़ियो आहे, ख़बर न आहे सही आहे या न। क़ुरान करीम सूरह अनफाल जे अंदरि अल्लाह इहो वाक़ियो बि बयानु कयो, वजह बि बयानु कई। अल्लाह काफ़रनि जी इहा दुआ क़बूल छो कोन कई? बैतुल्लाह जे साम्हूं आया, दुआ घुरनि था। क़ुरान करीम जा अल्फाज़ आहिनि, अल्लाहुम्मा ऐ अल्लाह इन कान हाज़ा हुवल हक़, जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई हक़ आहे, इन कान हाज़ा हुवल हक़, जेकॾहिं इहो ई हक़ आहे जेको असांखे ॿुधायो वञे पियो, पोइ फ़अमतिर अलैना हिजारतम मिनस समा अव इतना बिअज़ाबिन अलीम, ऐ अल्लाह त पोइ आसमान तां पथरनि जी बरसात वसाए या कंहिं ॿिए अज़ाब में मुलवस कर। दुआ घुरनि पिया बैतुल्लाह जे साम्हूं, दुआ घुरनि पिया उहे काफ़िर जिन अल्लाह जे रसूल खे बेपनाह तकलीफ़ पहुचाई आहे। दुआ घुरनि पिया उहे माण्हू जिन जे दिलनि ते अल्लाह फरमाए थो गुनाहनि जी वजह सां मोहर लॻी चुकी आहे, हिदायत जी उमेद ई न आहे। दुआ घुरनि पिया उहे माण्हू जिन अल्लाह जे रसूल खे पंहिंजे शहर ते निकिरण ते मजबूर कयो। उहे माण्हू दुआ घुरनि पिया जेके अज़ाब जा हर तरह सां मुस्तहिक़ थी चुका आहे। दुआ घुरनि पिया बैतुल्लाह जे साम्हूं, जंहिं घर जे साम्हूं हर शख़्स जी दुआ क़बूल थींदी आहे। लेकिन अल्लाह दुआ क़बूल न कई। छाजे करे? ख़बर नहीं। मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम
ऐ नबी अल्लाह इन्हनि जी दुआ न क़बूल कई, अल्लाह इन्हनि जे दुआ मुताबिक़ अज़ाब नथो नाज़िल करे, छाजे करे अंत फीहिम, तूं इन्हनि में मौजूद आहीं। ऐ नबी तुंहिंजी मौजूदगीअ में अल्लाह काफ़रनि ते अज़ाब नाज़िल करे नथो चओ। जंहिंजी वजह छा आहे, अॻ में अंबिया इकराम आया, अंबिया इकराम जी उम्मतनि मुखालफ़त कई, अल्लाह उन्हनि जी मौजूदगीअ में उम्मत ते अज़ाब नाज़िल कयो। नूह अलैहिस्सलाम दुआ घुरी त ऐ रब्बा हाणे इन्हनि ते अज़ाब नाज़िल कर, लम यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा, इन्हनि मां जेको ॼमंदो उहो बि काफ़िर ई फाजिर हूंदो। अज़ाब नाज़िल थी वियो। नूह अलैहिस्सलाम मौजूद हो, हूद अलैहिस्सलाम जी मौजूदगीअ में अज़ाब नाज़िल थी वियो। अल्लाह क़ुरान करीम में ख़बर बि ॾिनी त अज़ाब इन करे नाज़िल कयमि तां त नबीअ जूं अखियूं थधियूं थियनि, छो त उन्हनि उम्मतनि एतिरी तकलीफ़ पहुचाई। लेकिन नबी साईं जे मौजूदगीअ में अल्लाह अज़ाब इन करे नाज़िल कयो जो फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐ नबी असां तव्हांखे रहमत आलम बना करे मोकिलियो, एतिरो रहम दिल जो पंहिंजे दुश्मन खे पंहिंजे साम्हूं हलाक थींदे बि ख़ुशि न थींदो, जंहिंजा कई वाक़ियात आहिनि। तंहिं करे अल्लाह काफ़रनि जी इन दुआ खे क़बूल न फरमायो। ताज़ी साथियो, अल्लाह तबारक व तआला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मबऊस फरमाए, क़ुरान करीम जहिड़ी नेमत असांजे साम्हूं हमेशह क़यामत ताईं बाक़ी रखी, जेको हिदायत जो मंबा आहे, हिदायत जो पैगाम आहे। पाण आख़िर में इहा ई ख़बर ॾींदा विया त क़यामत ताईं जेके माण्हू लन तज़िल्लू मा तमस्सकतुम बिहिमा, जेसि ताईं क़ुरान ऐं हदीस ते अमल कंदा रहंदा, दुनिया जी का बि शइ उन्हनि खे हक़ खां हटाए न सघंदी। त क़ुरान करीम ई हिदायत जो पैगाम आहे, रसूलुल्लाह जो तरीक़ो उन खे सम्झाए थो। तंहिं करे असां ते वाजिबु आहे क़ुरान करीम ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सुन्नत मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बसर करियूं। अक़ूल क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाह ली व लकुम।